सिंध तरक्की पसंद पार्टी जो 33 योम तासीस जूं तकरीबूं सॼी सिंध में थी गुज़रियूं, जॾहिं त मुख्य तकरीब तरक्की पसंद हाउस हैदराबाद में शहीद कमाल रहमू हॉल में थी गुज़री, जंहिंमें 33 योम तासीस जो केक काटियो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे सिंध तरक्की पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन हैदर शाहानी, हैदर मल्ला, डॉक्टर सुमार मंगरियो, आशिक सोलंकी, कादर चना, जान मोहम्मद जुणेजो ऐं ॿियनि तकरीब के ख़िताब कंदे चयो त सिंध जे क़ौमी जिदोजहद में सिंध तरक्की पसंद पार्टी पंहिंजे वजूद वारे ॾींहं खां मुसलसल जिदोजहद में रही आहे, जंहिंसां सिंध खे काफ़ी कामयाबियूं मिलियूं आहिनि। STP जे 33 सालनि जी तारीख़ में सिंध जे क़ौमी सियासत खे नवां रुख ॾिना विया आहिनि। सिंध तरक्की पसंद पार्टी अॼु हिक सघारी सिंध परस्त पार्टी आहे, जेका सिंध दुश्मन कुवतुनि खे अख जो कंडो बणियल आहे, छाकाणि त जॾहिं बि सिंध जे क़ौमी मुफ़ादनि ऐं हक़नि जे ख़िलाफ़ को फ़ैसिलो थींदो आहे, सिंध तरक्की पसंद पार्टी उन ख़िलाफ़ ललकार बणिजी बीहंदी आहे। उन मौक़े ते इम्तियाज़ समो, डॉक्टर अब्दुल हमीद मेमन, होद खान गारी, जाम शौकत अबड़ो, गौतम चन्ना, खुदा बख्श दर्स, डॉक्टर मजहर मेमन, जान मोहम्मद जुणेजो, प्रोफेसर गुलाम हुसैन महेसर, नुसरत हुसैन चन्ना, मंसूर कादर जुणेजो, शफीक मोहम्मद चांडियो, सरवाण मक्सी, गुलाम अली मक्सी ऐं ॿिया शामिल हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची